नौशरोफरोज डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अहम हसन सुमरो नौशरोफरोज कराची रोड हादसे में फोत थियल ज़ैबल यूनिवर्सिटी के ला जे शागिर्द अर्ज़ मोहम्मद लोहर के कातिल बस ड्राइवर की गिरफ़्तारी के लाइ ला स्टूडेंट ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि के कारकुननि पारां प्रेस क्लब नौशरोफरोज अॻियां एहतजाज कियो वियो। मुज़ाहिरीन की अॻवानी ज़ैनुल आबिदीन मोहम्मद यूसुफ अब्बासी तनवीर अकबर अली शेर मंगरियो ज़वार लाशारी ऐं ॿिया करे रहिया जिन नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु हफ़्तो अॻु कराची जे कैंट वारे इलाइक़े में तेज़ रफ़्तार बस जे टक्कर जे नतीजे में ज़ैबल यूनिवर्सिटी जो शागिर्द अर्ज़ मोहम्मद लोहर मौक़े ते ई फ़ौत थी वियो। पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार करण बाद कुछ ॾींहं बाद आज़ाद करे छॾियो आहे, जेको अमल मज़म्मत जोॻो आहे। हिननि चयो त कराची में पुराणियूं ऐं थर्ड क्लास बस सर्विस जी तेज़ रफ़्तारी लाक़ानूनियत जे अलामत बणियल आहिनि, जेके इंसाननि जे लाइ मौत जे रकास खां घटि न आहिनि, जिन खे फुल फोर बंदि थियणु घुरिजे त जीअं इंसानी जानियूं बची सघनि। हिननि सिंध सरकार खां मुतालबो कयो त कराची में बग़ैर लाइसेंस सां हलंदड़ ऐं ट्रैफ़िक कानून जी लताड़ कंदड़ बसियुनि खे बंदि करे इंसानी जाननि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे अर्ज़ मोहम्मद लोहर जे क़ातिल ड्राइवर खे गिरफ़्तार करण में ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जीअं त 22 अगस्त 2024 में हाणे कुछ ॾींहं पहिरियां कराची में कैंट स्टेशन में ज़ैबल यूनिवर्सिटी जो छोकिरो हुयो जो नालो